सांघर लॻ झेड़े दौरान क़त्ल थियल टिनि ॼणनि जा लाश रखी वारसनि जो मीरपुर चौक ते धरणो शटर बंद हड़ताल। गुज़िरियल ॾींहुं सांघर भरिसां ॻोठ जानी जुड़े जो फ़सुल जे पेल तां जुड़े जो बिरादरी जे हथियारबंद तां क़त्ल थी वियल टिनि ॻोठनि जे क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ते फ़ौतियुनि जे वारसनि पारां गुज़िरियल ॾींहं खां टिनी फ़ौतियुनि जा मढ़ मीरपुर चौक प्रेस क्लब आॾो रखी धरणो हंयो वियो। धरणे में वॾी तादाद में फ़ौतियुनि जा वारिस जंहिंमें मर्द, औरतूं ऐं मासूम ॿार पिणु शामिल हुआ। धरणे में शरीक फ़ौतियुनि जे वारसनि जो चवणु आहे त असांजे टिनि गभरू नौजवाननि खां बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, जंहिं वाक़े खे 24 कलाक गुज़री चुका आहिनि, पर अफ़सोस एसएसपी सांगड़ असुल कातिलनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ तयार न आहे, न वरी खेनि जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। हुननि जो वधीक चवणो त असांजे टिनि ॼणनि जा मढ़ सख़्तु सीअ प्रेस क्लब आॾो पयल आहिनि, पर एसएसपी सांगड़ ऑफिस मां निकिरण लाइ तयार न आहे। हुननि जो वधीक चवणो त जुनेजा बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी मां 6 माण्हुनि जी इंतिहाई सीरियस हालत हुजण बावजूद बि असां इंसाफ़ लाइ ज़िला इंतिज़ामिया पारां केर बि न आयो आहे, न वरी खेनि ॻाल्हियुनि लाइ पतो आहे। वाज़िह रहे त अॼु ॿिए ॾींहुं बि चोटियारियो जे सान्हे ते कारोबारी दुकानदारनि पारां सांघर में मुकमल तौर शटर बंद हड़ताल कई वई आहे। होॾां धरणे में शरीक फ़ौतियुनि जे वारसनि मूजिबि त जेसीं ताईं एसएसपी सांघर असुल कातिल गिरफ़्तार न कंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। होॾां धरणे सबबि सांघर वाया मीरपुर ख़ासि रोड ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे।